Subscribe to our channel Sindh TV HD Drama and press the bell icon for the latest updates. तो वटि त मुंहिंजे लाइ वक़्तु ई कोन्हे। जॾहिं बि ॻाल्हाईंदो आहीं ईअं लॻंदो आहे एहसान करे रहियो आहीं। आयरा तोखे का ग़लत फहमी थी आहे। अहिड़ी काई ॻाल्हि न आहे। हिते मां बिज़ी आहियां। मूंखे वो घटिया इंसान खपे हर हाल में, जिंदा या मुर्दा। मुंहिंजे सभिनी खानदान वारनि खे इन धरतीअ में जिंदा दफन करे दे। तो मूंखे कुछ ॾींहंनि जे लाइ हिते लिका यार। अच्छा यार, तू मूंखे ॿुधाए त तोसां आख़िर थियो छा आहे? बस यार मां तोखे सिर्फ़ एतिरो ॿुधाए सघां थो त मूंखे आरिफ शाह लाइ हिकु ज़रूरी कमु करणो। छई छना फसीहा फसीहा, होश में आओ। ये क्या बड़बड़ाए जा रही हो तुम? वो कहाँ है? वो कौन? तुम जरूर कोई ख्वाब देख रही थी। इन बाबू असां वॾा माण्हू मारिया। अॼु हिन सां हिकु कहाणी करणी। तो पोइ सोचे छा थो? हल त अॼु हिकु कहाणी कयूंसि था। यार तोकीर, खबर पई तुझे घरे ॿाहिरों फायरिंग थी आहे। छा? केरु है वो? इहा खबर ना आहे, पर इहा खबर पई आहे तो कुछ माण्हू मरी विया आहिनि। यार मूंखे वञणो ई पवंदो हितां। यार चरियो त न, समझण जी कोशिश कर। ॿाहिरि वञणु ख़तरे खां ख़ाली न आहे ऐं कंहिंखे ख़बर न आहे त तूं हिते आ। यार तूं नथो समझे तूं। मुंहिंजी मां हुन घर में रहियल आहे। जेकॾहिं हुनखे कुझु थी वियो न, मां पंहिंजो पाण खे कॾहिं माफ़ न करे सघंदुसि। यार मूंखे वञण ॾे तूं। भी तोकीर, तूं समझण जी कोशिश कर। मां पतो लगाए वठंदुसि, तूं हिते ई रह। तूं न समझंदे, परे थी तूं। तोकीर 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 मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध। तोकीर अली सदाम देर कई आ, छो भला? सर जहाँ चले थे 2 मिनट में अची वेंदी। वाह काॾे नज़र नथो अचे? साम्हूं दग बंदि आ, ईअं तो वञी। ॾिसो हू मुंहिंजो घर साम्हूं ई आहे। ओॾे वञण जी इजाज़त न आहे। मोट हितां वञा बस। ॾिसो मुंहिंजो वञणु तमामु ज़रूरी आहे। ही साम्हूं ई मुंहिंजो घर आहे। हू कारो गेट? हा उहो ई मुंहिंजो घर आहे साम्हूं। उते त कार्रवाई थई आ? थियो छा? उते कहिड़ा माण्हू मरिया आहिनि मूंखे ॿुधायो त सही। इंटरव्यू वठे तो मुंहिंजो, चैनल मां आयो आहियां, सहाफ़ी आहियां। ॾिसो तव्हां सम्झण जी कोशिश कयो। हुन घर में मुंहिंजी मां अकेली रहंदी आहे। मां रहंदी आहे। ख़ैर अॻिते वञण जी इजाज़त न आहे। अंदर तफ़्तीश पई हले। जीअं अंदर ऑर्डर आयो मां तोखे वञण जी इजाज़त ॾींदसि। ठीकु आहे? मूंखे केतिरो इंतज़ार करणो पवंदो? तव्हां ॿुधायो छो नथा? केतिरो इंतज़ार? इहा त मूंखे बि ख़बर न आहे। मूंखे पाण घर वञण जी जल्दी आहे। ड्यूटी त कॾहिं जी ख़तम थी आहे। पार्टी जे झगड़नि में हिक ॿिए खे पाण मारींदा आहिनि ऐं सॼी राति असां ख़्वार थींदा आहियूं। सर ॾे ख़बर। सर इन जगह ते 4 माण्हू मरी चुका आहिनि फायर। का ख़बर पई केरु हुया? सर 2 आरिफ शाह जा माण्हू मरी चुका आहिनि। हिकिड़ो बाबू मरी चुको आहे। बाबू? ओ इस्माइल वारो माण्हू? यस सर। शुक्र अल्लाह जो पाण में विड़ी मुआ, न त असां हिन चकरनि में ख़्वार थींदा आहियूं। ॿुधा भला चौथो माण्हू कहिड़ो? सर हिकु माई बि मरी चुकी आहे, 50-55 साल जी आहे। साम्हूं वारे घर में? जी सर। हुन साम्हूं वारे घर में? ॾिसो मुंहिंजी ॻाल्हि सम्झण जी कोशिश कयो। हुन घर में मुंहिंजी मां रहंदी आहे। हिन ॻाल्हि ॿुध। हटो हितां। ॻाल्हि ॿुध। साम्हूं एम्बुलेंस में लाश वञी पई। वञ हॉस्पिटल वञ। हितां भाईजान अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। भाईजान हाणे हिते हिकिड़ी डेड बॉडी आई न औरत जी, उहा काथे आहे? डेड बॉडी? डेड बॉडी तो मुर्दा खाने में हूंदी है। तव्हां कंहिंजी ॻाल्हि करो पिया? न न हे गुलशन ब्लॉक 11 मां जेकी डेड बॉडी हिते आई। नालो छा हुयो इनजो?
जुलेखा ज़ौजा इफ्तिखार। मां चेक कयां थो। जी। ना जुलेखा नाले जी कोई ख़ातून हिते न आई है। पर हाणे हाणे त ब्लॉक 11 मां एम्बुलेंस हिते आई आहे भाउ। ना ब्लॉक 11 मां जेका डेड बॉडी आई है हुनजो नालो जुलेखा ना है, रहीमा है। कंफर्म आहे इहा ॻाल्हि? जी हाँ कंफर्म है। एक राहगीर औरत हुई जो गोली लगण जे सबब हलाक थी वई। हुनजो नालो जुलेखा ना हो, रहीमा हो। प्लीज तव्हां हिकु दफ़ो ॿीहर कंफर्म कयो। जी हाँ कंफर्म है। हिकु डेड बॉडी आई। हाणे हुनजा माइट ज़बरदस्ती डेड बॉडी हुनजी खणी विया। जी भाउ, थैंक यू भाउ। या अल्लाह तुझा लख लख शुक्र मुझा मौला। मुझी अम्मा खे पंहिंजी अमान में फरमाए मुझा मौला। वॾी महिरबानी भाउ, थैंक यू। अम्मा, ओ मां, अम्मा, ओ मां। हाँ केर तो कीर अच्छा बेचा भी पुट। अम्मा तू केड़ा हलियो वियो है? आई ही तो पंहिंजो केड़ा हाल ठाया आहिनि पुट? अम्मा छॾ मूंखे, तूं सही आहे न मां? हाँ बाबा मां ठीक आहियां, मां सही आहियां। छा थियो? हल अंदर हल। हाँ हल अंदर हल अंदर। अम्मा मूंखे लॻो मां तोखे विञाए वेठो आहियां। चरिया ही तू केड़ियूं ॻाल्हियूं पियो करीं? मां त तुंहिंजे साम्हूं वेठी आहियां ऐं मां पूरो वक़्तु घर खां ॿाहिरि ई न निकितसि, अंदर ई हुअसि। अच्छा ॿुध, ही एॾियूं फायरिंगनि जो आवाज़ हो, हेॾी गोलियुनि जो आवाज़ हो, एॾो जो घर जो दरियूं पे खड़कियूं, छा हुयो? अम्मा तू नथी ॼाणी हिन वक़्तु मूं ते छा थी गुज़रे। पुलिस मूंखे हिते अचणु कोन पई ॾे। ख़बर पई त फायरिंग में हिकु कुराड़ी औरत ऐं तोखे लॻो त मां, पर पुट मां त तुंहिंजे साम्हूं वेठी आहियां। अम्मा तू मूंखे छॾे कॾहिं बि न वञाए। मां कॾहिं बि छॾे मूंखे न वञाए। पुट हिकु न हिकु ॾींहुं त मूंखे ही जहान छॾणो ई पवंदो न। न अमान मां तोखे न वञण ॾींदो। मां तोखे न वञण ॾींदो। ॿारनि जहिड़ियूं ॻाल्हियूं पियो करी, सफ़ा ॿार थी पियो आहीं। ख़ैर छॾ हिननि ॻाल्हियुनि खे। ही तो पंहिंजी कहिड़ी हालत बणाए छॾी आहे। अम्मा बस दोस्तनि सां गॾु हुयमि, टाइम ई न मिलियो। बस अम्मा तव्हांखे कुझु न थियो न, इहो ई काफ़ी आहे। सदके वञा पंहिंजे बच्चे तां। ख़ैर छॾ हिननि ॻाल्हियुनि खे। तूं उथ वे, मां तुंहिंजे लाइ मानी खणी थी अचां। वे थी। हेलो जी मम्मा। मूंखे तूं इहो ॿुधाए त तूं केसी ताईं लिखंदी रहंदी ऐं कंहिंखां थी लिखी रही आहीं? मम्मा मां कंहिंखां न पई लिखां। ॾिस तूं जेको कुझु करे रही आहीं न, हुन सां तोखे कुझु बि कोन मिलण वारो आहे। मम्मा ये सभु ॻाल्हियूं तव्हां केतिरे दफ़ा अञा दोहराईंदो? फसियो तोखे ॻाल्हि सम्झ में छो नथी अचे?
तू एक फजूल हॉस्टल में फजूल दोस्तन सां जिंदगी गुजारे रही आई। तोखे ख़बर न है त तू सेठ जब्बार जी थी आई। असां तुंहिंजे लाइ अलाए छा छा सोचियो आहे। बस फसिया पुट घणो थी वियो, हाणे तू वापस अची वञ। मम्मा मां ॿार न आहियां, मां हिकु एजुकेटेड ऐं मच्योर छोकिरी आहियां जेको पंहिंजो बुरो भलो पाण सम्झी सघे। तव्हांखे मुंहिंजे लाइ सोचण या परेशान थियण जी का बि ज़रूरत न आहे। अच्छा, हाणे तू एॾी वॾी थी वई आहीं जो तू पंहिंजे पेरनि ते बीह सघे थी, त पोइ पंहिंजे पीउ खां पैसा वठण छॾे ॾे न। तुंहिंजे रहण जो, तुंहिंजे खाइण पीअण जो सॼो ख़र्च तुंहिंजो पीउ ॾींदो आहे तोखे। जॾहिं पैसो अचणु बंदि थी वञे न पुट, त पोइ पंहिंजी ज़िंदगी जो फ़ैसिलो तूं पाण करणु सिखजांइ। मम्मा मूंखे कॾहिं कॾहिं त यकीन ई न आहे थींदो त तव्हां मुंहिंजी मम्मा आहियो। फसिया, पंहिंजी ज़बान खे लगाम ॾे। तोखे ख़बर आहे त तूं कंहिंसां ॻाल्हाए रही आहीं? इहो ई त नथी ॼाणां। ॻाल्हाइण त सदाईं मां पंहिंजी मम्मा सां चाहींदी आहियां, और साम्हूं सदाईं मिसिस जब्बार मूंखे मिलंदी आहे। इन शहर तुंहिंजो दिमाग़ ख़राब करे छॾियो आहे। तूं त होश में ई न आहीं। मां पंहिंजे होश में आहियां मम्मा, और मूंखे लॻे थो हुन घर में अचण खां पोइ मां पंहिंजा सभु होश आवाज़ विञाए वेंदा। तव्हांजे हुन घर में मुंहिंजो दम थो घुटिजे। माज़ी जो ॻाल्हियूं आख़िर केसि ताईं पंहिंजे सीने सां लॻाए रखंदी आहियां? तव्हांजे सीने में इहो जेको राज अव्हां दफ़न करे रखियो आहे न मम्मा, अव्हांजी सीने जी मिट्टी भले ख़ुश्क हूंदी, पर मुंहिंजे सीने जी मिट्टी अञा ताईं आली आहे, ख़ुश्क न आहे थी। तव्हांजो उहो राज मम्मा मुंहिंजे ख्वाबनि में अॼु बि मूंखे डिॼानींदो आहे। तव्हांजे घर में उनमें वापसि नथी थी सघां वापसि। दूरियों पयूं वधिया जो फासिला, दिलियूं थियूं जुदा, रस्ता थिया जुदा। दूरियों पयूं वधिया जो फासिला, दिलियूं थियूं जुदा, रस्ता थिया जुदा। खता हुई, मज़ा हुई, सज़ा थी ज़िंदगी, वक्त सां वधी विया। फैसला गलत सब फैसला बेवजह ही करंदा विया। फासला गलत सब फासला बेवजह ही वधंदा विया। फैसला गलत सब फैसला बेवजह ही करंदा विया। ताज़ी हवा खाइण लाइ इहा जाइ बहितरीन आहे, ख़ासि तौर ते जॾहिं साह मुंझंदो हुजे। मां अक्सर ईंदो आहियां हिते, काफ़ी ख़ूबसूरत जाइ आहे। उहो त आहे। तूं हिते कंहिंखां भॼी वेठी आहीं? ज़रूरी आहे हिते कंहिंखां भॼी अचिजे या कंहिंखां लिकजे? न, मूं इहो न आहे चयो त तूं लिकी पई, मूं चयो तूं कंहिंखां भॼी पई। हाणे उहो कोई ॾुख बि थी सघे थो, जीअं थोरी देरि पहिरियों तुंहिंजी अखियुनि मां ॻोढ़नि वांगुरु वेही चुको आहे। मूंखे को बि ॾुख न आहे। छा मां हिते वेही सघां थो? जॾहिं असां लंच ते मिलिया हुआसीं, पाण खोड़ ॻाल्हियूं कयूं। मूंखे लॻो मूंखे मुंहिंजो हम ख़्याल मिली वियो आहे। ख़बर अथई, उन राति मूं भरपूर निंड कई, पहिरियों ऐं उन वक़्त खां अञा ताईं मां रुॻो तुंहिंजे बारे में पियो सोचां। ख़बर आहे मुंहिंजे ज़हन में छा आयो? छा? इहो ई त शायदि
तू भी मो वांगुर कंहिंखां भॼी पई। तू कंहिंखां भॼी रहियो आहीं? ख़बर न आहे, शायदि पंहिंजे पाण खां। पंहिंजे पाण खां? पंहिंजे पाण खां कोई कीअं थो भॼी सघे? ऐं पंहिंजे पाण खां कोई भॼंदो बि छो? न पर तू कंहिंखां पई भॼी? वो चयो न मां कंहिंखां न पई भॼां। फसिया, तू कॾहिं कंहिंसां मोहब्बत कई आहे? मोहब्बत? मोहब्बत इन दुनिया जो सब खां वधीक बेतुको लफ़्ज़ आहे। ऐं मोहब्बत करण वारा उन खां वधीक बेतुका। तू इहो इन करे चई पई छो जो शायदि अॼु ताईं तुंहिंजी ज़िंदगी में को मर्द न आयो। मूंखे यकीन आहे त अॼु ताईं तुंहिंजे साम्हूं को बि अहिड़ो न आयो जेको तुंहिंजी इन ठाहियल तन्हाई मां तोखे कढी सघे। तू पंहिंजी दोस्तनि सां मिलंदी जुलंदी आहीं, खिलंदी आहीं, ॻाल्हाईंदी आहीं, पर अंदर ही अंदर तू पाण सां विड़ी रही आहीं। या जंग तू अकेले नथी खटे सघी कॾहिं बि। तो भाई मां छा कयां? मुझे साथ दे, मां तो के तुझे तन्हाई मां कढी वठंदुसि। छा पियो सोची? तुझे बारे में। अच्छा, पर मां तो इते साम्हूं बीठी आहियां तुंहिंजे। खबर न आहे तुम्हें अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे। मां जॾहिं बि तोसां गॾु हूंदो आहियां मां हूंदो आहियां। मुंहिंजो वजूद मुंहिंजे साम्हूं हक़ीक़त बणिजी साम्हूं अची वेंदो आहे। मां को कूड़ बाक़ी न आहे रहंदो ऐं मां हमेशह ईअं ई रहण थो चाहियां छो जो फसिया मां तोसां मोहब्बत कंदो आहियां ऐं मां कॾहिं बि कंहिंजे बारे में ईअं न आहे सोचियो। Just a second. This is for you. मुझे हिलाई खूबसूरत था।
केॾो तेज़ी सां पियो गुज़रे। वो इने करे छो जो असां ॿई गॾु आहियूं। हाँ, असां हिक ॿिए खे एतिरो सुञाणियूं त नथा, पर तुंहिंजे लाइ मुंहिंजो जज़्बो, मुंहिंजा एहसास मुंहिंजे सीने में बाहि वांगुरु भड़कनि पिया। छा तूं बि मुंहिंजे बारे में ईअं सोचींदी आहे? यकीन न पियो अचे, पर हाँ, मुंहिंजा तुंहिंजे लाइ साॻा एहसासात आहिनि ऐं मुंहिंजी दिलि चए थी मां सॼी दुनिया खे ॿुधाए छॾियां छा त मूंखे मोहबत थी वई आहे। दुनिया खे ॿुधाइण खां पहिरियों उन शख़्स खे तो ॿुधाए जंहिंसां मोहबत थी वई आहे। वसीम, मूंखे तोसां मोहबत आहे। मूंखे बि तोसां मोहबत आहे, बेहद। हाणे सॼी दुनिया खे ॿुधाए छॾां? कंहिंखे ॿुधाईंदी आहे? मां मूं वटि त कोई आहे बि कोन ॿुधाइण जे लाइ। तो पोइ फिलहाल राज रख। राज? छो? वक्त अचण ते ॿुधाए छॾजां, जंहिंखे बि ॿुधाइणो, पर फिलहाल राज राज रख। पर छो? छो जो मां तोसां कुछ वक्त गुज़ारण थो चाहियां। मां नथो चाहियां कंहिंखे बि ख़बर पवे। तुंहिंजो मुंहिंजो रिश्तो फिलहाल राज रहे त बहितर आहे। मां कंहिंजी मुदाख़लत नथो चाहियां। ठीक। तू हिते? हाँ, छो हैरान थी वे? तू कॾहिं आई है? काफी देर का तुझो इते इंतजार करे रही है। पर तू किथे है? मां हो दरअसल। वसीम, खैरियत ता है ना? छा थियो आहे? इतरो परेशान छो आहे? या मूंखे ॾिसी तोखे खुशी न थी आहे? खुश? न मां खुश आहियां। तो पोइ हल। किथे? जिथे तू रहंदो आहीं उते? न, एक्चुअली मां त हिकिड़े नंढे फ्लैट में रहंदो आहियां। नंढो वॾो छा फ़र्क़ थो पए? पहिरें हलूं था न के होटल में चाय कॉफी पियूं था, पोइ मां तुंहिंजे लाइ हिकिड़ो को सुठो रूम बुक करायां थो। ठीक है। मूंखे सम्झ में नथो अचे त यार ही सभु कुझु छा थी रहियो आहे। आरिफ जे माण्हुनि खे भला केरु थो मारे सघे? तो ही तो चयो कोई बाबू नाले जो शख्स हो जो इस्माइल जो ख़ासि माण्हू है। हाँ, पर उहो उते करे छा पियो ऐं उन्हनि ॿिन्ही जे विच में छा थियो? ॻाल्हि वॾी सीधी सही आहे। इस्माइल पंहिंजा माण्हू मोकिलिया तोखे मारण जे लाइ, ऐं आरिफ हुसैन बि पंहिंजा माण्हू मोकिलिया, ऐं इहो इत्तेफ़ाक़ थी सघे थो ऐं तुंहिंजा ॿई दुश्मन हिक ई वक़्त ते उते पहुता ऐं आमूं साम्हूं थिया त हिक ॿिए खे मारे छॾियो। इस्माइल मूंखे छो पियो मारणु चाहे? उहो त मूंखे सुञाणींदो बि न आहे। छो तूं हुन जी वीडियो न ठाही? हा, वीडियो त ठाही, पर मुंहिंजो चहिरो उन्हनि थोरी ॾिठो ऐं उन्हनि खे कीअं ख़बर पई त इहा वीडियो कंहिं ठाही आहे? कहिड़ी मुश्किल आहे? तूं वलीद लाइ कमु कंदे हुए ऐं उन्हनि पतो लॻाए छॾियो हूंदो। हा, थी सघे थो त हिन वक़्तु आरिफ मुंहिंजे खून जो प्यासो हुजे। मूंखे सम्झ में नथो अचे यार, ही सभु कुझु छा थो थिए? यारो हाणे कुझु नथा करे सघनि, छो जो हुननि जा माण्हू मुआ आहिनि, हू पुलिस जे नज़रुनि में बि आहिनि। हा, हू बदिलो ज़रूरु वठंदो, पर मूंखे सम्झ में नथो अचे यार ही सभु कुझु छा थो थिए। यारो हाणे कुझु नथा करे सघनि, छो जो हुननि जा माण्हू मुआ आहिनि, हू पुलिस जे नज़रुनि में बि आहिनि। हा, हू बदिलो ज़रूरु वठंदो,
पर हिन वक्त मुझी मदद केर तो करे सके यार। मूंखे हिकु ई सूरतहाल नज़र अची रही आहे, केड़ी? आरिफ जी बर्बादी। तोखे मज़ाक सोचिया आरिफ जी बर्बादी कीअं थींदी इहो त ॿुधाए। तोखे आरिफ लाइ हिकिड़ो कमु करणो जेको न थी सघियो, इन ई करे हू तुंहिंजो दुश्मन बणिजी वियो। हा त उहो कहिड़ो कमु हो तोखे जेको तूं आरिफ लाइ करे पियो? सालिक जो मौत। सालिक मुझी मदद करे सके पियो। सालिक वटि उहा रिपोर्ट जेका आरिफ खे बर्बाद करे सके थी। मूंखे त शायदि कुझु करण जी ज़रूरत बि न पए। न, आरिफ तो पूरी कोशिश कंदो सालिक खे ख़त्म करण जी। तो सही थो चए। तू सालिक जी मदद कर, सालिक तुझी मदद कंदो। अच्छा इहो ॿुधाए केसि ताईं आई हिते? छो तूं चई त मां हली थी वञा? यार मूं ईअं कॾहिं चयो? तूं हर ॻाल्हि जो ऊंधो मतिलबु छो खणंदी आहे? ओके, तूं जेतिरा ॾींहं चवंदे न मां हिते रही पवंदसि। छा कंदी आहे तूं एतिरा ॾींहं हिते? तोखे ख़बर आहे मूं वटि टाइम न आहे। त पोइ छा थो चाहीं त मां वापसि हली वञा? अच्छा इहो ॿुधाए किथे तरसियल आहे? किथे बि न, एयरपोर्ट खां सिधो तो वटि पई अचां। रुको मौसम मिला? हा ॿियो केरु आहे मुंहिंजो हिते? ओह, मुंहिंजी हिकिड़ी सिस्टर बि त आहे हिते, उनखे त मूं विसारे ई छॾियो। अच्छा मां तुंहिंजी कंहिं सुठे 5 स्टार होटल में बुकिंग करायां थो, तूं हिकु ॿ ॾींहं रह हिते पोइ वापसि हली वञ। सिर्फ हिकु ॿ ॾींहं? कम ऑन मायरा, तोखे ख़बर आहे तूं हिते वधीक ॾींहं नथी रही सघीं, मूं वटि टाइम न आहे। वसीम प्लीज कुझु ॾींहं त रहण ॾे। तोखे ख़बर आहे न केतिरे ॾींहंनि खां पोइ मुलाक़ात थी आहे, वरी ख़बर न आहे कॾहिं थिए। अरे बाबा मां ईंदुसि न तोसां मिलण, केतिरा भेरा चवां? ऐं तूं घर ॿुधाए आई आहीं? कौन ॿुधाए आई आहीं? बस मूंखे तोसां मिलणो आहे। ऐं तोखे लॻे थो त मूंखे कंहिंजी परवाह आहे? तोखे ईअं न अचणु घुरिजे। छा चरनि जहिड़ी हरकतूं आहिनि इहे? ठीकु आहे त पोइ मां सुभाणे ई हली वेंदसि ऐं पापा खे तुंहिंजे ऐं मुंहिंजे बारे में सभु कुझु ॿुधाए छॾींदसि। तूं अहिड़ो कुझु न कंदी मायरा, सभु कुझु बर्बाद थी वेंदो। छा बर्बाद थींदो वसीम? अञा ठहियो ई छा आहे? तोखे सम्झ में छो न पई अचे ॻाल्हि? मुंहिंजा कुझु प्लान्स आहिनि, उन्हनि खे त कम अज़ कम पूरो थियण ॾे। मां वापसि अचां, ॿुधी पई तूं? हिकिड़ो भेरो हिते ऑफिस जो सेटअप थी वञे, मां वापसि कराची अची वेंदुसि। मायरा मां पाण हिन शहर जी तन्हाई खां परेशान थी आहियां। बसि कुझु अरसे जी ॻाल्हि आहे, मां वापसि कराची अची वेंदुसि ऐं पोइ मां तुंहिंजे बाबा सां ॻाल्हाईंदुसि तुंहिंजे ऐं मुंहिंजे बारे में। ऐं हा, अॼु तूं पापा खे जब्बार साहब न चयो? त तोखे मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में अचे पई? हा, पर मां हिकु ॿ ॾींहं हिते हूंदसि। हल ठीकु आहे बाबा, ठीकु। हल त हलूं तुंहिंजी तंहिं होटल में बुकिंग करायूं। लेट्स गो। मींहुं बि तेज़ थी वियो आहे। हलो हलो हलो। बारिश एंजॉय था कयूं। रस्ते में कयूं था ना। सालिक साहब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मुंहिंजो नालो तौकीर आहे। तौकीर? तौकीर केर? काई ॻाल्हि न आहे, पर मां तव्हां सां हिकु ज़रूरी ॻाल्हि करणु चाहियां थो। जी चओ। तव्हांजी जान खे ख़तरो आहे। छा? ड्रामा सीरियल फ़ासिला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।